इंटरनेट ते पैसा कमाइण जा खोड़ सारा तरीक़ा मौजूद आहिनि, पर सभिनी खां कारगर वसीलो जेको आहे उहो आहे फ्रीलांसिंग। फ्रीलांसिंग करे माण्हू लखे न बल्कि करोड़े रुपया कमाइनि था। अॼु जी हिन वीडियो में असां ॼाणंदासीं फ्रीलांसिंग छा हूंदी आहे ऐं कीअं थींदी आहे। गॾोगॾु तव्हांखे फ्रीलांसिंग जी हिकु वॾी वेबसाइट यानी फाइवर जे बारे में इहो ॿुधाईंदुसि त फाइवर ते तव्हां अकाउंट कीअं था ठाहे सघो ऐं बाद में उते गिग वग़ैरह ठाहे पंहिंजो कमु या पंहिंजी अर्निंग कीअं था स्टार्ट करे सघो। हिन वीडियो खे तोड़ ताईं ॾिसंदा, उमेद आहे तव्हां सम्झी वेंदो त इहो सभु कुझु कीअं थो थिए ऐं कीअं पॉसिबल आहे। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां महबूब उमर जो ऐं अचो त शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त फ्रीलांसिंग छा खे चइबो आहे। फ्रीलांसिंग हिकु अहिड़ो कमु जेको तव्हां घर वेही कयो ऐं तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो को बॉस, तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो को मालिक, तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो को ठेकेदार न हुजे। सही, त मर्ज़ी आहे तव्हांजी पंहिंजी जॻह जेका चूंडियो उते कयो, पंहिंजो टाइम जेको सिलेक्ट कयो उन टाइम में कयो। सही, पंहिंजा पैसा जेतिरा चाहियो हुन जा ओतिरा वठो, त पोइ आहे न मज़े वारो कमु। सही, तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो को माण्हू मुक़ररु थियल न हूंदो, तव्हांजो इंचार्ज, तव्हांजे मथां को सरबराह मुक़ररु कोन हूंदो। तव्हांखे हिन टाइम ते इहो परफॉर्म करिणो आहे। जेतिरो तव्हां बहितरु कंदो तव्हांखे ओतिरो सुठो रिस्पॉन्स मिलंदो। सही, हाणे फ्रीलांसिंग में छा छा थींदो आहे इहो ॼाणणु इंतहाई ज़रूरी आहे। तव्हां मां काफ़ी सारा दोस्त को न को हुनर ॼाणंदा हूंदा डिजिटल दुनिया में। कंहिंखे सुठी वीडियो एडिटिंग ईंदी हूंदी, को सुठो वॉइस ओवर करे सघे थो, को ट्रांसलेटर आहे, अंग्रेज़ी मां सिंधीअ खे, सिंधीअ मां उर्दू खे ट्रांसलेट करे सघे थो। सही आहे, ऐं को सुठो ग्राफिक डिज़ाइनर आहे, को दोस्त इलस्ट्रेटर ते सुठो कमु करे सघे थो, को दोस्त प्रोग्रामर आहे, सॉफ्टवेयर इंजीनियर आहे, को दोस्त एप्लीकेशन डेवलपर आहे, को दोस्त वेब डिज़ाइनर आहे, को दोस्त वेब डेवलपर आहे, प्रोग्रामिंग स्किल्स आहिनि हुन वटि। कंहिं दोस्त वटि कंहिं बि क़िस्म जो को बि डिजिटल हुनर आहे, त उहो फ्रीलांसिंग ते अची करे करोड़ो रुपया कमाए सघे थो। करिणो छा आहे? करिणो इहो आहे त ॿिया जेको कमु कनि पिया, मिसाल तौरु असां वेंदासीं, थोरी देरि में आउं तव्हांखे ॾेखारियां थो फाइवर ते अकाउंट ठाहिणु ऐं फाइवर ते गिग ठाहिणु। गिग ठाहिण महिल ॿ शयूं ज़हन में रखणियूं आहिनि। पहिरीं शइ आहे त तव्हांजो कमु सभिनी खां यूनिक हुजे ऐं तव्हांजो कमु सुठो हुजे। ईअं न तव्हां मोबाइल ते वेही काई मास्टर वीडियो एडिटिंग कयो, पोइ वरी उहो रखो त मूंखे वीडियो एडिटिंग स्किल अचे थी, ऐं तव्हांजा वीडियो एडिट करे ॾींदुसि $5 में। माण्हू चरिया न आहिनि जो $5 में प्रोफेशनल एडिटरनि खे छॾे करे तव्हां ॾींदा। तव्हां बाज़ार में वञो था सुठो सामान वठणु, त तव्हां कंहिं अहिड़े दुकान ते वेंदो जिते सुठो सामान मिले थो। ऐं ईअं लोकल तव्हां त हर कंहिंखां कोन वठंदो न, ज़ाहिर तव्हां पंहिंजा पैसा ख़र्चु कयो था। अहिड़े ई नमूने हिते माण्हू जेकॾहिं तव्हांखां ऑर्डर ॾीनि था त उहे तव्हांखां कमु बोड़ो वठंदा। सही, हाणे तव्हां कमु त सुठो कयो था, तव्हां गिग सुठी ठाही आहे, तव्हांजो कमु यूनिक आहे, तव्हां प्रोफेशनल फ्रीलांसर आहियो, पर तव्हांखे ऑर्डर कोन था मिलनि। उनजो सोल्यूशन तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांखे ऑर्डर मिलणु शुरू थी वेंदा। सही, उनजो सोल्यूशन छा आहे? तव्हां पंहिंजी गिग ठाही, उनजो लिंक कॉपी कयो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे फ्रीलांसिंग सां मतिलबु तव्हांखे पंहिंजी फील्ड सां रिलेटेड, मिसाल तौरु हिकिड़ो मिसाल था वठूं, तव्हां ग्राफिक डिज़ाइनर आहियो, ग्राफिक डिज़ाइनिंग जे हवाले सां तव्हां हिकिड़ी गिग ठाही आहे, तव्हां फ़ोटो एडिटिंग करे ॾींदुसि, ग्राफिक डिज़ाइनिंग करे ॾींदुसि, एड वग़ैरह सभु कुझु ठाहे ॾींदुसि। सही, हाणे तव्हां गिग त ठाहे छॾी, हुनजो लिंक तव्हां कॉपी रखो ऐं उनखां पोइ तव्हांखे वञिणो आहे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म्स ते। मिसाल वठूं था फेसबुक ते तव्हां वियो ऐं वॾा ग्रुप, वॾा पेज तव्हां ॻोल्हे हथु कयो जिन ते जेके आहिनि ग्राफिक डिज़ाइनरनि जा, लाज़मी न आहे उहे फ्रीलांसर हुजनि न हुजनि। तव्हां वञो ग्राफिक डिज़ाइनर सर्च कयो ऐं उते खोड़ सारा ग्रुप तव्हांखे मिली वेंदा जंहिंमें लखे माण्हू एड आहिनि, लखे मेंबर आहिनि, किन में त करोड़नि जी तइदाद में मेंबर शामिल आहिनि। उन्हनि में तव्हां एड थियो ऐं पोइ तव्हांखे सिर्फ़ु माण्हुनि जूं पोस्टूं ऐं रिएक्शन्स ॾिसणा आहिनि। को दोस्त कंहिंसां को मसइलो अचे थो, कंहिं दोस्त खे लोगो जी ज़रूरत आहे, कंहिं दोस्त खे को मतिलबु त कंहिं क़िस्म जी का पोस्ट ठाराइणी आहे
ऐं उन वटि को मसइलो अचे थो, को प्रॉब्लम अचे थो, उनखे तव्हां सोल्व कयो। पेज जो या ग्रुप जो एडमिन उहो तव्हां ते ट्रस्ट करणु शुरू करे ॾींदो, तव्हां हिते जा मसइला हल कयो पिया। बाद में छा थींदो, तव्हां जॾहिं पंहिंजी नई गिग रखंदो त उनजी लिंक डायरेक्ट फेसबुक ते उन ग्रुप में उन पेज में शेयर कंदो त एडमिन तव्हांजी पोस्ट खे फ़ौरन अप्रूव करे छॾींदो। थी सघे थो तव्हांखे 3, 4, 5 ऑर्डर मिलनि, 4, 5 ऑर्डर तव्हांखे मिलणु शुरू थी विया न, 5 ऑर्डर तव्हांखे मंथली मिलणु शुरू थी विया न, तव्हांखे अलगोरिदम सम्झी वेंदो फाइवर जो, ऐं तव्हांखे पोइ धड़ाधड़ ऑर्डर मिलणु शुरू थी वेंदा। इहो सभु कुझु कीअं थींदो आहे ऐं अकाउंट कीअं ठाहिजे, फाइवर खे जॉइन कीअं कजे, ॾिसूं था, हलूं था स्क्रीन ते। ऐं सभु कुझु सम्झण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ॾिसिजो। ऐं मिलां थो तव्हां सां स्क्रीन वारी वीडियो खां बाद में। त दोस्तों, असां अची चुका आहियूं कंप्यूटर स्क्रीन ते ऐं क्रोम खोलियो, हिते लिखो fiverr.com। सही, हीअ अथव फाइवर जी वेबसाइट। लॉग ऑन करणु या साइन अप करण जे लाइ चवे पियो। हिते तव्हां 3 तरीक़नि सां साइन अप करे सघो था। गूगल ते क्लिक। साइन अप करण जे लाइ तव्हां 3 तरीक़ा आहिनि, फेसबुक सां, गूगल सां, एप्पल ID सां, या हेठि पंहिंजी ईमेल लिखी साइन अप करे सघो था, या वरी हेठि साइन इन जे बटन ते क्लिक करे जेकॾहिं तव्हां ऑलरेडी मेंबर आहियो साइन इन करे सघो था। बहरहाल सफ़ा आसान तरीक़ो जेको रहंदो उहो आहे गूगल सां साइन अप करणु। गूगल अकाउंट जे लाइ तव्हां ते गूगल अकाउंट जो पंहिंजो अकाउंट ॾींदो। हिते मूंखां पासवर्ड घुरी रहियो आहे, छो त आउं इन अकाउंट खां लॉग आउट थी चुको हुअसि, ऐं ॿीहर आउं हिते पंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो पासवर्ड आहे जेको ऐड कंदुसि। हाणे मूंखां नालो पुछे पियो, ऐं हिते आउं पंहिंजो नालो ॾींदुसि जेको यूनिक हुजे। की मिसाल तौरु महबूब सिंधी थो लिखां, रहीम सिंधी जो नक़ल कोन पियो करियां, छो त इहो पहिरीं महबूब उमर जे नाले सां मुंहिंजी ID ठहियलु आहे, उन करे हिते महबूब सिंधी मूंखे लिखणो पियो। बहरहाल महबूब सिंधी शायदि अॻु में अवेलेबल आहे, तंहिं करे आउं हिते लिखां थो महबूब सिंधी 1 ऐं जॉइन कयां। सही, हीअ अची वियुसि। जीअं डायरेक्ट त आउं हिकिड़ी गिग ते मौजूदु आहियां जेका वॉइस ओवर वारी आहे, ऐं असां फाइवर जे होम पेज ते वेंदासीं। हिते तव्हां ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ पैकेजिस ॾेई रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ सर्विसिस ॾेई रहिया आहिनि। को चए पियो तव्हां कार्टून 3D ठाहे ॾींदुसि, को चए पियो वॉइस ओवर करे ॾींदुसि प्रोफेशनल तरीक़े सां। सही, ऐं हिननि जी क़ीमत छा आहे हेठि तव्हां ॾिसी सघो था, उहा लिखियलु आहे। सही, ऐं उन खां अलावा हिते मिसाल तौरु असां सर्च कयूं था यूट्यूब थंबनेल, माण्हू थंबनेल बि ठाराईंदा। सही आहे, त असल में आउं अॼु गिग ही थंबनेल वारी ठाहिण वारो आहियां। थंबनेल वारी असां गिग ठाहींदासीं। सही आहे, हीअ चए पियो आउं 2 कलाकनि में तव्हांखे गिग थंबनेल ठाहे ॾींदुसि, ऐं घणा पैसा वठंदो, $827। हीअ $827 माना $5 चार्ज कनि पिया। सही आहे, हे ॾिसूं था खोड़ सारा माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा थंबनेल ठाहे था ॾियनि ऐं मुख़्तलिफ़ पैसा चार्ज कनि था। ओके, सिंधी लिखी जेकॾहिं आउं सर्च कयां थो त सिंधी ट्रांसलेटर ते खोड़ सारा आहिनि, वॉइस ओवर करण वारा आहिनि, ऐं ॿिया बि खोड़ सारा आहिनि। हीअ वीडियो थोरी वॾी थी सघे थी, महिरबानी करे आराम ऐं सुकून सां ॾिसंदा जीअं तव्हां हिनखे सम्झी सघो। हीअ तव्हांखे ॾेखारियां बोर करण वारो न आहियां हरगिज़, ऐं ॾेखारियां पियो त माण्हू कहिड़ा कहिड़ा कम अॻु में कनि पिया। तव्हां हुननि खां हटी करे जेकॾहिं कमु कंदो 11,570। ओके, हिकिड़े कलाक जा थो वठे वॉइस ओवर। सही, ओके, हाणे हिते जेके ऑप्शन आहिनि इन्हनि मां तव्हां पंहिंजे लोगो ते क्लिक करे डैशबोर्ड ते क्लिक कजो। सही, कंहिंखे रेफर कंदो तव्हांखे $100 मिलंदा, पर उहो उन सूरत में जेके तव्हां सिर्फ़ु फाइवर ते ई खपाए सघो था, कैश आउट नथा कराए सघो। हिते तव्हां अची वियो, ऐं हिते तव्हांखे लिखियलु हूंदो बटण हिकिड़ो स्टार्ट सेलिंग, इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ ही लिखे पियो वर्क यू मे, तव्हां कमु करे सघो था, बिकम अ सेलर ते क्लिक कयो। ऐं हिते जेको कुझु लिखियलु आहे पढ़ी वठो, कंटिन्यू ते क्लिक कंदा वञो, जेको कुझु आहे पढ़ी वठो। नाउ लेट्स टॉक अबाउट द थिंग्स यू वांट टू स्टीयर क्लियर ऑफ, ऐं योर सक्सेस ऑन फेवर इम्पोर्टेंट टू अस, अवॉइड छॾियोसि, अवॉइड करियोसि। बहरहाल हिते पंहिंजो पूरो नालो लिखो, महबूब सिंधी
ओके। ऐं उनखां पोइ पंहिंजो प्रोफाइल पिक्चर अपलोड कयो, जेको आउं पंहिंजो ज़ाती प्रोफाइल पिक्चर अपलोड कोन कंदुसि, बल्कि मूं हिकिड़ो थंबनेल जो स्क्रीनशॉट वरितो, उहो ई आउं करी थो वठां। हिकिड़ो फ़ॉन्ट जो स्क्रीनशॉट फ़ॉन्ट ठाहे रहियो हुउसि उनजो, ऐं हिते पंहिंजे प्रोफाइल खे डिस्क्राइब कयो, पंहिंजे बाबति कुझु लिखो। जीअं मूं लिखियो, हेलो आई एम फलाणो 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 एंड आई विल डेट क्रिएट फ़ॉन्ट फलाणो फलाणी स्किल्स ही हू सभु। ऐं उनखां पोइ पंहिंजी ज़बान ऐड कयो, हिकिड़ी अंग्रेज़ी मूं बेसिक रखी, ऐं उनखां पोइ वरी बि ॿीहर मूं सिंधी रखी, जेका फ्लुएंटली मतिलबु जेका तव्हां रवानी सां ॻाल्हाए सघो था, फ्लुएंट रखी छॾियो। सही आहे, फ्लुएंट। हिते ॿिया ऑप्शन आहिनि, छॾियो फ्लुएंट। ऐं उनखां पोइ ॿीहर तव्हां छा कंदा आहियो उहा सिलेक्ट कयो, ऐं केतिरे टाइम खां मतिलबु तव्हां करे रहिया आहियो उहो सिलेक्ट कयो। ग्राफिक डिज़ाइनिंग 2016 खां 2021 ताईं। ऐं ग्राफिक डिज़ाइनिंग में छा छा ऐं जेको कुझु करे सघां थो उहो सिलेक्ट कंदुसि। सही आहे, जेको कुझु मतिलबु बैनर बैकग्राउंड वग़ैरह वग़ैरह ई हू जेको कुझु बि आहे, मतिलबु त उहो तव्हां जेको करे सघो था उहो सिलेक्ट कयो। ओके। ऐं उनखां पोइ एड न्यू ते क्लिक करिणो आहे, ऐं हिते तव्हां ॿी स्किल आहे त उनजे बारे में मिसाल तौरु मूं लिखियो म्यूज़िक एंड ऑडियो वॉइस ओवर जे लाइ। सही। ऐं हिते सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी शइ सिलेक्ट करणी आहे, विच इज़ वॉइस ओवर। ठीकु। ऐं उनखां पोइ हिते टियों आहे जेको वॉइस टैलेंट वग़ैरह जेको कुझु बि आहे जंहिंमें आउं एक्सपर्ट आहियां, ऐं लिखां थो VFX, माना वीडियो एडिटिंग जो एक्सपर्ट आहियां। सही। VF हिते अचे कोन पियो ऑप्शन हेठि। ठीकु आहे, VFX, ऐं इन में आउं एक्सपर्ट आहियां। हिते पाकिस्तान सिलेक्ट करियो, ॻोल्हियो एजुकेशन में। ठीकु आहे, पाकिस्तान अची वियो, यूनिवर्सिटी ऑफ सिंध ऐं कंप्यूटर, ऐं उनखां पोइ कंप्यूटर साइंस ऐड करे छॾियो। ऐं उनखां पोइ ईमेल वेरीफाइड आहे, मोबाइल नंबर तव्हां वेरीफाई करिणो आहे। हिते पंहिंजो मोबाइल नंबर लिखी एंटर कयो, तव्हांखे हिकिड़ो मैसेज ईंदो जेको तव्हांजे मोबाइल नंबर ते ईंदो, ऐं उनखां पोइ वेरीफिकेशन थी वेंदी, तव्हांजो मोबाइल नंबर ऐड थी चुको आहे। ऐं हिते तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछंदो, सो इहो सुवालु को बि तव्हां सिलेक्ट करे सघो था। जीअं मूंखां इहो पुछे थो, तुंहिंजो पुराणो निकनेम छा हो? मूंखे मोहब चवंदा हुया। ठीकु आहे, सो मूंखे यादि रहंदो त मूंखे नंढे हूंदे मोहब चवंदा हुआ, ऐं हिते लिखां थो मोहब। ओके। ओके, वेरिफिकेशन कंप्लीट। सही। हीअ सभु कुझु डन थी चुको आहे, फिनिश ते क्लिक कयो। हिते तव्हां छा करे सघो था, हाणे तव्हां अची विया पंहिंजी गिग ते, जेका गिग तव्हां ठाहियो था, मतिलबु तव्हां छा कंदो। तव्हां हिक खां वधीक 3 खां 4 गिग्स ठाहे सघो था। आई विल डू प्रोफेशनल यूट्यूब फेसबुक थंबनेल वेरी क्विक टाइम। न क्विक टाइम कोन था लिखूं, छा लिखणो आहे? फेसबुक थंबनेल। ओके, एतिरो ई लिखां थो। ऐं हिते हूंदो पोस्टर डिज़ाइन, उनखे सिलेक्ट करिणो आहे। पोस्टर डिज़ाइन करे छॾियुमि, ऐं उनखां पोइ हेठि जेको आहे सो छाजे लाइ? मूवी। सही। ओके। ऐं उनखां पोइ सर्च टैग आहिनि, इन्हनि में तव्हां लिखो यूट्यूब थंबनेल ऐं यूट्यूब कस्टम थंबनेल यूट्यूब वग़ैरह वग़ैरह, जेके मतिलबु त तव्हां सम्झी सघो था त सर्च माण्हू कनि था, उहे तव्हां टैग ते लॻाए सघो था। पर हिते 5 खां मथे टैग नथा लॻाए सघो, उन करे सेव कोन पियो थिए, छो त हिकिड़े टैग में तव्हां मैक्सिमम अखर जेतिरा आणे सघो था, उहो उन्हनि जो नंबर तादाद लिखियलु आहे। बहरहाल लोडिंग थिए पियो, हल थी वियो। हाणे तव्हांजो अची वियो पैकेज, जंहिंखे स्कोप चइबो आहे। ऐं हिते तव्हां बेसिक में छा ॾींदो, एडवांस में छा ॾींदो, ऐं सिर्फ़ु बेसिक लिखां थो, ऐं उनखां पोइ एडवांस ऐं स्टैंडर्ड, ऐं उनखां पोइ प्रीमियम जेको आहे उहो अट्रैक्टिव थंबनेल। सही। इन में आई विल मेक वन रिलेटेड यूर वीडियो बट वेरी इम्प्रेसिव। ठीकु आहे। ऐं तव्हां घणनि ॾींहंनि में डिलीवर कंदो, ऐं लिखांसि थो 1 ॾींहं में इहो डिलीवर कंदुसि।
सही। ऐं घणा थंबनेल तव्हां ठाहे ॾींदो? हिकु थंबनेल ठाहे ॾींदुसि। घणे में? $5 में। कस्टम ग्राफिक्स, फोटो एडिटिंग, सोशल मीडिया डिज़ाइनिंग, सोर्स फाइल कोन ॾींदुसि, रेडी प्रिंट कोन रखंदुसि। $5, छो घटि में घटि तव्हां $5 ताईं सेल करे सघो। ऐं एडवांस में एक्स्ट्रा जेके सर्विसिस हूंदियूं आहिनि उन्हनि में आउं ॾियां थो हिकिड़ी बेसिक हिकु ॾींहं जी जेके जल्दी हूंदी सोर्स फाइल ॾियां थो। सही आहे, सोर्स फाइल जेको मूंखां वठंदो त उनखे आउं प्रोजेक्ट ॾींदुसि फोटोशॉप जो $5 में। ऐं गॾोगॾु जेकॾहिं मूंखे स्टॉक फुटेज डाउनलोड करणी पई त $10 उन्हनि जा एक्स्ट्रा चार्जिस कंदुसि। सही। सो इहो थी वियो। हाणे पंहिंजी गिग जे बारे में पूरी डिस्क्रिप्शन लिखो त तव्हां मतिलबु त छा छा कंदो हीउ हू जेको कुझु बि आहे। सो डिस्क्रिप्शन आउं हिकिड़ी नंढड़ी लिखी थो वठां, आई विल मेक ए वेरी एट्रेक्टिव फलाणो फलाणो फलाणो। ऐं उनखां पोइ हिते तव्हां हिकिड़ो सुवालु लिखो। सुवालु कहिड़ो? जेको तव्हां कस्टमर खां पुछंदो। मूं लिखियो वाट डू यू वांट, पर मूं वाट डू यू वांट लिखण बजाए सिर्फ़ु नंढड़ो लिखियो आहे, शॉर्ट, वाट यू वांट। सही आहे। हेठि जेके आहिनि ऑप्शन आहिनि उन्हनि ऑप्शन में वेरी फास्ट ऐं ॿियो आहे डिलीवर्ड बेस्ड। तव्हां सम्झी सघो था। सो हिन खे मूं सेव करे छॾियो। हाणे गैलरी मां ई चए थो त कुझु सैम्पल्स ॾे। मुंहिंजा कुझु ठहियल थंबनेल आहिनि, ऐं हुते अपलोड कंदुसि। सो थंबनेल मूं चूंडे वरिता ऐं उन्हनि खे मूं करे छॾियो अपलोड। ओके। ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हां वटि वीडियो आहे त ॾेई सघो था, जेकॾहिं वीडियो न आहे त ख़ैरु आहे, ज़रूरी न आहे, ख़ैरु मूंखे तव्हां छॾे ॾियो ऐं हिते सेव एंड कंटिन्यू करे छॾियो। हाणे तव्हांजी गिग तयारु आहे जेका तव्हां बसि पब्लिश कंदो। छा तव्हां US खां आहियो या ॿिए कंहिं मुल्क मां? जेकॾहिं US खां आहियो त तव्हांखे टैक्स ॾियणी पवंदी। US खां न आहियो त नो ते क्लिक करे सेव करे छॾियो। सही। सो यू आर डन। हाणे तव्हां पंहिंजी जेका गिग आहे उहा हिते प्रीव्यू करे सघो था ऐं सेव करे सघो था। सेव एंड प्रीव्यू ते क्लिक कयो, जेका सेव थी चुकी आहे ऐं प्रीव्यू मुंहिंजे साम्हूं अची वियो आहे। हाणे जेका मथे साओ बटन मूंखे मिले पियो शेयर यूर गिग, इन ते क्लिक करे पंहिंजी गिग खे शेयर करे सघां थो। ओके। ऐं मुंहिंजा ई थंबनेल मूं रखी छॾिया आहिनि सिर्फ़ु तव्हांखे सेखारण जे लाइ। ऐं हिते जेको सो इहो $827 में अट्रैक्टिव थंबनेल ठाहे ॾींदुसि। हिकु ॾींहं में डिलीवरी हूंदी। ऐं उनखां अलावा कस्टम ग्राफिक्स, फोटो एडिटिंग ऐं सोशल मीडिया डिज़ाइनिंग। सही। वधीक हेठि केरु एक्स्ट्रा चार्जिस एक्स्ट्रा कुझु चवे थो त कस्टम सोर्सिस खपनि, सोर्स फाइल खपे, त उन खां एक्स्ट्रा $827 ॿिया वठंदुसि। जेकॾहिं केरु मूंखे चए थो त फ़ोटू पंहिंजा यूज़ कर त पोइ वरी सम्झी सघो था उनजी चार्जिस अलॻि थींदी। हाणे मूं वटि मैसेज आयो आहे, इहो आहे थैंक यू फॉर फिलिंग अ फॉर्म फलाणो फलाणो। हितां मूंखे कॉपी लिंक करिणो आहे ऐं फेसबुक ते, लिंक्डइन ते, ट्विटर ते जेके वॾा वॾा पेज आहिनि उन्हनि खे ॻोल्हे करे, मतिलबु यूट्यूब थंबनेल सां रिलेटेड जेके पेज आहिनि ॻोल्हे करे उन्हनि में इहा पोस्ट रखंदुसि त बाबा मूं हिकिड़ी गिग तयारु कई आहे, तव्हां अचो मूंखे ऑर्डर ॾियो न। सही। ओके। सो दोस्तों ही वीडियो हिते कयूं था पूरी। तो दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। कीअं लॻी तव्हांखे मूंखे कमेंट में ॿुधायो। न वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।